मज़ीद बयानात के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को ज़रूर दबाएं ताकि हमारे आने वाली हर वीडियो का नोटिफिकेशन आपको मिलता रहे। नबी उम्मत ले रहमत, कोई इंसान एड़ो को नबी सुमे तब उम्मत ले रहमत, नबी के निंदा चे उम्मत ले रहमत, नबी का वेसर थे उम्मत ले रहमत। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में एकड़ो साईं जो साहबियो ज़ाहिर नालो शक्ल जो कोजो ज़ाहिर साहबी बाराड़ी ताईं दो बाराड़ी जो बोड़ भाजू खड़ी दो साईं जे लाए बाराड़ी ताईं दो तो बाराड़ी ते जेके बोड़ हुंदा आहिनि जे पाण जो माण्हू शहर वारनि लाइ साग खणी वञे बाराड़ी जा बोड़ भाजी खणी ईंदो अल्लाह जे रसूल खे ॾींदो वरी पाण ज़ाहिर के शहर जी शयूं ॾींदा हुआ वो पाण फरमाए असीं ज़ाहिर ले शहरी आहियूं ऐं ज़ाहिर असां जे लाइ बाराड़ी वारो आहे। उन ज़माने में मदीनो बि सफ़ा नंढड़ो मदीने जे बाज़ार में पंहिंजा बोड़ भाजी वठी आयो विकिणे पियो अल्लाह जे रसूल अची पोयां भाकर विधुसि पोयां साईं अची भाकर विधुसि काबू झले बीह रहिया हिन वीचारे घणई छॾायो पर कोन छॾाए सघियो घणे कोशिश कई घणे छॾाई पर कोन छॾाए सघियो तेस ते अल्लाह जे रसूल फरमायो त आऊं हिन बाने के विकणा थो को वठण वारो आहे हिन बाने के विकणा थो हिन ॾिठो त मुंहिंजा नसीब आऊं अल्लाह जे रसूल जे भाकरनि में पियो आहियां साईं मूंखे झलियो बीठा आहिनि पंहिंजे पाण खे छॾे ॾिनई किरी पियो साईं जे सीने ते नसीब पिया ठहणसि भाग पिया दर पिया खुलणसि चइसि आऊं कारो आऊं कोजो शक्ल जो सादो केर मूंखे वठंदो जेकॾहिं मूंखे विकियव त बाज़ार में मुंहिंजो रेट कोन मिलंदो तॾहिं पाण फरमाए ज़ाहिर दुनिया वटि तुंहिंजो रेट घटि आहे पर अल्लाह वटि तुंहिंजो वॾो अघु आहे। ज़ाहिर के पाण झले बीठा ज़ाहिर कोन छॾाए सघियो छो त अल्लाह पंहिंजे नबी खे जेका ताक़त ॾींदो आहे उहा दुनिया जे 4000 इंसान जेतिरी ताक़त हूंदी आहे घणी ताक़त 4000 इंसान जेतिरी ताक़त हूंदी आहे नबी में ताक़त बि एतिरी मर्द नबी में अकुल बि ओतिरो त नबी में मर्दाना ताक़त बि एतिरी हूंदी आहे इन करे रसूल जेकॾहिं 11 शादियूं करे तो उनखे मोकल आहे जो त अल्लाह ताक़त ओतिरी ॾींदो आहे ऐं अकुल बि ओतिरो एतिरो अकुल वॾो हूंदो आहे जो काइनात में एतिरो अकुल के माण्हू वटि कोन हूंदो आहे छाजे करे इल्म आबादी आहे ऐं इहा आबादी कबी आहे जंहिं ज़मीन ते उहा ज़मीन हूंदी आहे अकुल वारी जेड़ी पन्नी भली ओड़ी आबादी भली थींदी तव्हां जेकॾहिं अंब पोखण चाहियो था त पोइ टंडे हलाइण वारी बनी सुठी आहे टंडो हलायार नसरपुर इन इलाके जूं वॾियूं सुठियूं आहिनि तव्हां जेकॾहिं केलो पोखण चाहियो था त उन जे लाइ ही तव्हां वारो मुल्क सुठो आहे सकरन काज़ी अहमद नवाब शाह बहितरीन केलो थींदो जेकॾहिं तव्हां चाहियो था त सारिन वारी बनी हथ करियो त पोइ वरी असां वारो इलाइक़ो भलो आहे बहितरीन सारियूं थींदियूं पर जेकॾहिं तव्हां जाती सिजावल जे परियां वञी तव्हां उते अंब पोखींदा त ख़ुदा खुद वण बि कोन थींदो जो त इन इलाके में अंब कोन थींदा उहा बनी अंबनि जे लाइ कोन्हे हर इलाके जे लाइ आबादी अलॻि हूंदी आहे जहिड़ी बनी भली ओड़ी आबादी भली टंड अलायार जी बनी त अंब भला थींदा क़ुरान इल्म इहा आबादी आहे इहा आबादी पोखबी अकुल जे मथां जेतिरो अकुल भलो ओतिरी आबादी भली थींदी चूंकि अल्लाह जे अर्श जो खज़ानो इनखे पोखजे कहिड़ी बनी ते काइनात में नबी जे अकुल का मथे काई बली भली काने का इन करे अल्लाह पंहिंजो क़ुरान ब नबी जे अकुल जे मथा नाज़िल कयो पंहिंजो क़ुरान नबी जे अकुल जे मथा नाज़िल कयो अबा आऊं बि मौलवी आहियां साईं समीउल्लाह साईं सनाउल्लाह बि मौलवी आहिनि साईं सिबगतुल्लाह जोगी बि मौलवी आहे मौलाना फजल रहमान बि मौलवी आहे साईं कासिमी रहमतुल्लाह अलैह बि मौलवी हो
पर छा सब बोली हिक जणा आहियूं छा जंहिंजो जेतिरो अकिल ओतिरो मथे असांजा अकिल झंगली झंगराण वारा इन करे असां पंहिंजे अकिल सां असांजो इल्मु ज़ाहिर थींदो इहो ई इल्मु अल्लाह से कासमी साहब खे ॾिनो उनजो अकिल कुदरती तौर ते मथे इन करे उहो दुनिया जो मंझिन आलिम मौलाना फज़ल रहमान उनजो अकिल चूके बुलंद बाला हो इन करे पूरी दुनिया में मंझिन इंसान आहे जहिड़ो अकिल भलो तहिड़ी आबादी भली थींदी अल्लाह नबी जो अकिल सभ खां बुलंद बाला कयो इन करे क़ुरान बि उनजी मनी ते पोख कई अर्ज़ में कयमि नबी सही कायनात लाइ रहमत हूंदो आहे हिकिड़ो ॿाराड़ी जो साहबी साईं खे हथ ॾिनो थोरो तवजो कजो पाण सलाह वसल्लम हथ खे झले पाण फरमे हथ सख्त थी विया अथई जिसे ॿाराड़ी ते झंग जी ज़िंदगी आहे शादी कए त मां बच्चा पालण जे लाइ महिनत मज़दूरी कंदो आहियां तॾहिं हथ सख्त थी विया आहिनि तॾहिं अल्लाह जे महबूब उन हथ खे झले आऊं चवां थो तव्हांजे बारे तव्हां कुझु कोन पाण उन मिस्कीन जे हथ खे झले चुमी ॾिनी तव्हां कई साहब साईं छा था करो कायनात तव्हांजे हथनि खे चुमे तव्हांजी मिट्टी खे चुमे तव्हांजी जुती खे चुमे तव्हांजे मदीने खे चुमे तव्हां मुंहिंजे हथ खे था चुमो पाण फरमाए जेको हथ महिनत मज़दूरी करे हिलाल रोज़ी कमाए उहो हथ इन इज़त जो लाइक़ आहे जो नबी उन हथ खे चुमी ॾे जेकर मज़दूर आहे मुंहिंजे नबी जी रहमत मां उनखे बि हिस्सो मिलियो जेकर यतीम आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मम मसा अला रासिल यतीम लम यमसाउ इल्ला लिल्लाह कानत लहु बिकुल्ल शरतिन मरत अलैहि यदु वसनात पाण फरमायो जे यतीम जे सिर ते हथ पेरियो जेतिरा हथ एटा वारेंदा ओतिरो अल्लाह ने क्यों ॾींदो सुभान अल्लाह जेतरा वारेदा शकाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किस्मत कलबी साहबी दानी जैसी दिल पत्थर है दिल सख्त है मुके दुआ करो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इमसा अला रासिल यतीम यतीम के सिर पे हाथ फेर अल्लाह तुझे पत्थर दिल के बा पानी करे चली दे यतीम बाण फरमाए जे घर में यतीम खुश है उन घर वो घर अल्लाह जे मलाइकन के ये चमकने नजर इंदो है जी तवा के रात जो तारा चमकना नजर इंदा है बाण फरमाए जे घर में यतीम खुश है उन घर में अल्लाह जे तरफ का रहमत ये वसदी तेजी से जी मक्खन में छुरी तेज हलंदी है